अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा जाबिर खान हाणे चाकर खान के हकीकत ॿुधाईंदो। छा चाकर खान हाणे जाबिर खान के ॾोही कंदो। छा सांवल खान आख़िरकार पंहिंजे खिलाफ़ सबूत हथ कंदो। छा आख़िरकार रोंडो चाकर खान के हकीकत ॿुधाए छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बेलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो चाकर खान जेको आहे जाबिर खान सां हर सुवाल कंदो ऐं जाबिर खान खां इहो बि पुछंदो त किथे इन में तुंहिंजा हथ त न आहिनि। जाबिर खान चवंदो त न चाकर खान इन में असांजा हथ न आहिनि, असां तव्हांजा सॼण आहियूं ऐं दुश्मन न आहियूं। चाकर खान चवंदो अगरि जेकर तव्हां असांजा सॼण आहियो त पोइ आख़िरकार रावल खे केरु थो थी सघे मारण वारो। चाकर खान चवंदो त इन जे बारे में मूंखे सॼी हकीकत खपे। जाबिर खान चवंदो त इन जो कातिल सिर्फ़ ऐं सिर्फ़ जेको आहे सांवल खान आहे, तव्हां उन जे तरफ़ मुंहुं मोड़ियो ऐं उनखे सज़ा ॾियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सांवल खान जेको आहे उहो पंहिंजे खिलाफ़ सबूत हथ करण जी कोशिशि कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल जेको आहे उनखे का बि सबूत न मिलंदो ऐं चाकर खान जेको आहे उनखे हाणे तमामु जल्द पंहिंजो दुश्मन सम्झंदो ऐं सांवल खान खे दुश्मन सम्झी पोइ जेको आहे सांवल खान खे सज़ा ॾींदो ऐं सांवल खान खे इहो बि चई छॾियो त मां हाणे तोखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि, छो जो तो आख़िरकार बाबा साईं खे बि मारियो ऐं रावल जो बि ज़हर पीआरियो, उन जे करे मां हाणे तोखां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। सांवल खान चवंदो त चाकर खान अगरि जेकर तोखे मूंखे मारणो आहे त भली मार, पर तूं असल कातिलनि खे ॻोल्ह ऐं तूं असल कातिलनि खे सज़ा ॾे। अगरि जेकर तूं असल कातिलनि खे सज़ा न ॾींदी त हीअ दुनिया तोखे मयार सम्झंदी, जेकर तूं हाणे जेको आहे थोरो कोशिशि कर ऐं असल कातिलनि खे ॻोल्ह। चाकर खान चवंदो त सांवल खान मूं असल कातिलनि खे परखे छॾियो आहे त असल कातिल जेको आहे तूं आहीं, तोखां सवाइ ॿी काथे बि ॻाल्हि नाहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रोंडो जेको आहे उहो चाकर खान खे हकीकत ॿुधाइण जी कोशिशि कंदो। बहरहाल जेको आहे उनखे हसीना बेगम जी ॻाल्हियूं यादि अची वेंदियूं। हसीना बेगम उन सां ॻाल्हायो हो त अगरि जेकर तव्हां इहा ॻाल्हि चाकर खान खे ॿुधाई त पोइ तव्हां सां घटि न कंदुसि, उन जे करे उनखे इहा ॻाल्हि यादि अची वेंदी। दोस्तों उमेद आहे कहाणी आई हूंदी, आके पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।